तारीख़ी उसूलनि वारी मंज़िलनि ॾांहुं वेंदड़ रस्तनि जो वॾो रोमांस हुजे थो। उन्हनि राहुनि ते जेतोणीकि मक़तलगाह हूंदा आहिनि, पर आशिक़नि खे रत मां मेहंदीअ जी ख़ुशबू महसूस थींदी आहे। अहिड़नि आशिक़नि मां शहीद मक़सूद कुरैशी बि हिकु हुयो। शहीद मक़सूद कुरैशीअ जे अलमनाक शहादत खां पोइ सिंध जे आशिक़नि जा ॼण त हियां ई फाटी पिया, छो त मक़सूद कुरैशी जो क़त्लु हिकु आम क़त्लु न हो, पर ही उन शख़्स जो क़त्लु हो जेको जाओ बि पंहिंजी धरतीअ लाइ हो ऐं शहीद बि पंहिंजी सिंध अमर जे धरतीअ जे लाइ ऐं उन्हनि जे माण्हुनि लाइ थियो हो। इहा हक़ीक़त आहे त क़ौम खे हाणे पंहिंजी रत सां ईंदड़ नसुल लाइ रस्ता ठाहिणा पवंदा, न कि हवाला कटणा पवंदा। भिटाई साईं चई वियो आहे त जीअं आम मरनि था न, ईअं न मरिजे, पंहिंजी धरतीअ जे लाइ, पंहिंजी धरती माउ जे लाइ मरिजे। हाणे उहो वक़्तु अची वियो आहे, धरती जा फर्ज़ंद, धरती जा बच्चा सभु जेके जिते जिते आहिनि हिकु थियनि। शहीद बशीर खान कुरैशी जो नंढो भाउ मक़सूद कुरैशी शहीदनि जे शहर रतोदेरो जे मोटणपुर महले में ग़ुलाम मुर्तज़ा कुरैशी जे घर में 1971 धारे जनम वरितो। शहीद मक़सूद कुरैशी पहिरीं खां मैट्रिक ताईं तइलीम रतोदेरे मां ऐं मैट्रिक ऐं इंटर जी तइलीम पब्लिक स्कूल हैदराबाद मां पास कई। मक़सूद कुरैशी सिंध यूनिवर्सिटीअ मां MBA जी डिग्री पिणु हासिलु कई। मक़सूद कुरैशी सियासी कैरियर जो आगाज़ जीअं सिंध लतीफ़ संगत, उन खां पोइ जिस्कम ऐं जिसाफ जो सरगर्म कारकुन रहियो। संदसि वॾे भाउ शहीद बशीर खान कुरैशीअ खां पोइ खेसि जिस्कम जो मरकज़ी तर्जुमान मुक़ररु कयो वियो, जंहिंजो हिन राति ॾींहुं हिकु करे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभायूं। संदसि गुफ़्तगू तोड़े तक़रीर जो अंदाज़ शहीद बशीर खान कुरैशी जहिड़ो हुजण करे कारकुननि में खेसि वॾी मक़बूलियत हासिलु हुई। जिस्कम तरफ़ां 23 मार्च 2014 ते सिंध जी राजधानी कराचीअ में ऐलानियल फ्रीडम मार्च जे ऐलान खां पोइ हू सिंध जे झरजंग वञी दावतूं ॾेई रहियो हुयो। संदसि शहादत वारी राति पंहिंजे साथी जीअं सिंध लतीफ़ संगत जे मरकज़ी सदर सलमान वधो सां मेहड़ वेंदे ॿिन्ही खे अगवा बैदि भिरिया रोड भरिसां खेनि साड़े शहीद कयो वियो। उन वक़्तु सॼी सिंध मक़सूद कुरैशी जे सोग में वरितल हुई। उन बैदि ॿिन्ही जोधनि खे सिंध धरतीअ जे हिलाले फर्ज़ंदनि खे शहीद बशीर कुरैशी जे पेरांदीअ खां मिटीअ मां हवाले कयो वियो। शहीद मक़सूद खान कुरैशी पोइरनि में हिकु बेवा, 2 पुटनि सैद ऐं सूरज, हिकु न्याणी परीसा ऐं लखें कारकुन